अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। संजा सैयद शामिल कंदासीं हेडलाइंस। पीटीआई जा MNS ऐं इत्तेहादी असां सां राब्ते में आहिनि। खेनि चयो अथऊं त तव्हां लाइ मौक़ो आहे त जमहूरियत जो साथ ॾियो या कठपुतली हुकुमराननि जो। सेनेट चूंडुनि में ख़बर पइजी वेंदी त उहे MNS जमहूरियत सां गॾु आहिनि या कठपुतली हुकूमत सां। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कोर्ट में जलसे खे ख़िताब। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त अरिड़हीं तरमीम ऐं NFC अवार्ड ख़तमु करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। कठपुतली हुकुमराननि खे घर भेड़ो करण जो वक़्तु अची वियो आहे। सतावीह फरवरी 2019 ते ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ट दौरान बहादुरी जी दास्तान लिखंदड़ पाकिस्तान एयरफोर्स जे जवाननि खे सलाम। इस्लामाबाद एयर हेडक्वार्टर में ख़ासि तकरीब फ्लाई पास्ट जो शानदार मुज़ाहिरो, परेड ऐं क़ौमी गीतनि सां बहादुर फ़ौजी जवाननि खे भेटा पेश। दुनिया ॾिठो त पाकिस्तान अमन लाइ भारतीय पायलट खे संदसि मुल्क वापसि सुम्हारे छॾियो। ऑपरेशन स्विफ्ट रिटायर ज़रिए मुल्क जो भरपूर दिफ़ा कयो। पाक एयरफोर्स मुल्क जे भरपूर दिफ़ा लाइ हर वक़्तु तयारु आहे। अमन जी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झो वञे। कंहिं सां बि कंहिं क़िस्म जी अगराई ते भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। एयर चीफ मार्शल मुजाहिद अनवर ख़ान जो इस्लामाबाद हेड क्वार्टर्स में कोठायल तक़रीब खे ख़िताब। DGISPR बाबर मेजर जनरल बाबर इफ्तिखार। पाकिस्तान हिकु अमन पसंद मुल्क आहे। 27 फरवरी 2019 ते क़ौम जे सहकार सां वतन जो दिफ़ा कयो। ख़तरनि खे मुंहुं ॾींदे वतन जो दिफ़ा कयो वियो आहे। वक़्तु आयो त हर चैलेंज जो जवाबु भरपूर ताक़त सां ॾींदासीं। पाक फ़ौज वतन जी दिफ़ा लाइ हर वक़्तु तयारु आहे। ॿ साल अॻु अॼोके ॾींहं ते असां हिकु क़ौम जी हैसियत सां भारत खे भरपूर जवाबु ॾिनो हो। भारतीय फ़ौज जी अगराई ख़िलाफ़ भरपूर जवाबी कार्रवाई ते क़ौम ऐं हथियारबंद फ़ौज खे वाधायूं ॾियां थो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो ऑपरेशन स्विफ्ट रिटायर खे 2 साल पूरा थियण ते जारी कयल बयान में इज़हार। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पाकिस्तान सदाईं अमन लाइ कमु कंदो आहे। असां समूरा मसइला ॻाल्हियुनि ज़रिए हल करण जो अज़म रखूं था। भारतीय फ़ौज जे गैर ज़िम्मेवाराणे क़दम बावजूदि पायलट खे वापसि करे असांखे ज़िम्मेवाराणो अमल इख़्तियार कयो। हाणे वधीक अॻुभराई लाइ साज़गार माहौल जोड़ण जी ज़िम्मेवारी भारत ते आहे। पाक फ़ौज जी बहादुरी मां तमामु घणो मुतासिर थी वियसि। अमन नाहे हूंदो त जंग थींदी आहे। असांखे ख़बर नाहे त कश्मीरनि सां छा थी रहियो आहे। कश्मीर मामले ते सुकून सां सोचणो पवंदो। पाक फ़ौज तरफ़ां ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ट दौरान गिरफ़्तार भारतीय पायलट अभिनंदन जो बयान। सखर जी एहतसाब अदालत म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लालकाणे में करप्शन वारे रेफरेंस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत करप्शन जो ॾोह साबित थियण ते कंबर शहदाद कोर्ट जे डिप्टी कमिश्नर जावेद जागिरानी ऐं एडमिनिस्ट्रेटर सरदार आसिफ़ आराइन एडमिनिस्ट्रेटर गुलाम मुस्तफ़ा हुलियो सदो 11 जवाबदारनि खे 7 साल क़ैद ऐं 6,45,07,116 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत सज़ा ॿुधायल DC जावेद जागिरानी सदो 11 जवाबदारनि खे हथकड़ियूं हणाए जेल माणे छॾियो। सज़ा आयल में ज़मीर हुसैन, इंजीनियर कुर्बान अली अबड़ो, सब इंजीनियर इनायतुल्ला अबड़ो ऐं मुलाज़िम गुलाम अब्बास शामिल। दादू जी मक़ामी अदालत में PCB ग्राउंड तां जनरेटर चोरी वारे केस जी ॿुधणी। अदालत MPA जे भाउ परवेज़ चांडियो ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। जवाबदार पारां ॾोह मञण खां इनकार। गंबड़ भरिसां रिपड़ी वारे इलाइक़े में मदरसे जी भिति किरण सबबि बपोरे ते दॿिजी फ़ौत, 3 ॼणा ज़ख़्मी। ड्रखण लॻ ॻोठ कलंदर बख़्श भट्टी में घर जी भिति किरी पई, 1 ॼणो फ़ौत थी वियो।
ऐं चंबड़ भरिसां गुड मसूब ओज़दार में सावरनि मटायल नौजवान पुरसरार नमूने फौत थी वियो। फौतीज़ा खे लाशारी जे वारसनि पारां क़त्ल जो शक ज़ाहिर।